नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त वगण शहर में हींअर धरणो जारी आहे। सुजाग नौजवान नेता तरफ़ां ही धरणो हंयो वियो आहे। धरणे जे अॻुवाणनि मुमताज़ अली वगण, सदाम हुसैन तुनियो, गुलाब वगण, अख्तियार अली टोटाणी नेब समेत आला अख्तियारनि खां इहो मुतालबो कयो त वगण टाउन कमेटीअ ख़िलाफ़ आला सतही जांच थियणु घुरिजे। हिननि टाउन कमेटी चेयरमैन ते वधीक इल्ज़ाम मड़ींदे ॿुधायो त टाउन कमेटी जी समूरी बजट करप्शन जे वर चढ़ियो पई वञे। को बि तरक़ियाती कमु न कयो वियो आहे। लाड़काना न्यूज़ वगण जो नुमाइंदो गुलाम शबीर चांडियो हुते मौजूदु आहिनि। वधीक तफ़सील इन रिपोर्ट में। जी महिरबानी साबिर हुसैन भाई, अॼु असां मौजूदु आहियूं वगण जी जेको आहे सो मुखिया रोड ते। हिते सुजाग नौजवान इताद तरफ़ां धरणो जारी आहे। वगण समेत आसपास जे इलाइक़नि ॻोठ जाफराणी, पीर जो कोट, वगण, आली ख़बर समेत आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि वासियुनि वगण टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त हींअर ताईं वगण में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। काफ़ी महीननि खां वठी एहतिजाज करे रहिया आहियूं, पर इंतज़ाम जे कन ते का जूअं कोन चुरी आहे। असां आला अख्तियारनि खां, नेब खां, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट खां इहा गुज़ारिश था कयूं त असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे बुनियादी मसइला हल कया वञनि। असांजा ॻोठ आहिनि, नंढिड़ो टाउन आहे, 7 ॻोठ आहिनि, उहे असांजे वगण टाउन जा समूरा बुनियादी मसइला हल कया वेंदा त असां शुक्रगुज़ार रहंदासीं। असां उन्हनि जा थोरा मञींदासीं। तमामु वॾी महिरबानी। एहतिजाज कंदा था अचूं, पर हिनमहिल ताईं टाउन चेयरमैन इन ॻाल्हि खे कोन थो मञे। पर इहा माना नाला इहा माना टाउन जी जो हिनमहिल ताईं उतां जा माण्हू बि कुझु नथा करे सघनि। वधि में वधि असां इहो चवंदा त असांखे पीअण जो मिठो पाणी, स्ट्रीट लाइट जेके असांजा बुनियादी हक़ आहिनि। असां नौकिरी कोन था घुरूं, असां पैसा कोन था घुरूं टाउन खां त तूं असांखे पैसा ॾे, तूं असांखे नौकिरी ॾे। असां था चऊं असांजे जेके जाइज़ी जेके बुनियादी जेके हक़ आहिनि ऐं तोखे ॾियण बि खपनि, उहे तूं असांखे उहे ॾे। असांखे न ॾे, सिर्फ़ु वगणनि खे ॾे। वगणनि में जेके बि टाउन में जेके ॻोठ त सभिनी खे ॾे। हिनमहिल ताईं जाफराणो अहिड़ो हिकिड़ो ॻोठु आहे जो पाकिस्तान ठहियो आहे त को तरक़ियाती कमु न थियो आहे। हुननि मज़लूमनि जे घर में किनो जंहिं महिल बि मींहुं वसंदो आहे हुननि जे नालियुनि जो पाणी हुननि मज़लूमनि जे घर में पवंदो आहे। पर हिनमहिल ताईं उतां जो जेको चूंडियल निमाईंदो आहे त उन्हनि जो कमु करण जे बदिरां उन्हनि ग़रीबनि मिसकीननि खे ॿधाए रहियो आहे। को बि कमु न करे रहियो आहे। पर असांखे इहा ई नेब खे गुज़ारिश आहे त जेको आहे सो इन्हनि जी जांच कराई वञे। हीअ जेका लखे रुपया बजट अचे थी, वधि में वधि इन जी जांच कई वञे त इहा लखे रुपया बजट काॾे थी वञे। महिरबानी। कैमरामैन अजब गुल सां गॾु गुलाम शबीर चांडियो, लाड़काना न्यूज़ वगण।